हिक ॾींहुं सौदागर वापार सांगे कीअं विलायत ॾे संभरियो तॾहिं रीबारण चयसि दादा हाणे तुंहिंजो भाणीजो इजो वॾो थियो आहे, तूं हिनखे साण वठी वेंदो कर, कुझु दुनिया ॾिसे ऐं उनखे सम्झे। ऐं जॾहिं इहा महमूद बादशाह खे ख़बर पई तॾहिं ॾाढो ख़ुशि थियो। ॿिए ॾींहुं सही संभरी तोकलाए हू सौदागर सां गॾु सफ़र ते निकितो। हलंदे हकलींदे जॾहिं कई विलायतूं अॻिते वधियो तॾहिं हिक ॾींहुं जावा ॿेट जे हिक मुल्क में अची पहुता। महमूद बादशाह पंहिंजे मामे खां मोकल वठी शहर में घुमण ऐं घुमंदे फिरंदे अची हिक मैदान में पहुतो जिते घोड़नि जी डोड़ पई थी। ऐं जॾहिं ख़बर पियसि त साल हिते बादशाह जे साम्हूं घोड़नि जूं शर्तूं लॻंदियूं आहिनि, अॼु बि उहो ॾींहुं आहे। न ॾिठो त हिक मथां ई जाइ ते हिक आलीशान तख़्त ते बादशाह वेठो आहे। हिन न का कई हम न का तम, सिधो वञी बादशाह जे घर में वेठो। बादशाह हिन खां पुछियो त छोकिरा तूं केरु आहीं? छोकिरे जवाबु ॾिनो त मुंहिंजो पीउ बादशाह ऐं मुंहिंजो ॾाॾो पिणु बादशाह आहे ऐं आऊं बि कॾहिं बादशाह थींदुसि। बहरहाल मां हिते घुमण आयो आहियां। हिन जो जवाबु ॿुधी बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं हिनखे वठी पंहिंजे वेझो विहारियईं। ऐं घोड़नि जी डोड़ ॾिसण खां पोइ महमूद बादशाह शहर जी बाज़ार ॾिसण वियो ऐं जॾहिं हिकिड़े जोहरीअ जे दुकान वटि आयो तॾहिं ॾिठईं त जोहरी हिक शख़्स खे ठॻण जी कोशिशि करे रहियो। चयईं त ही सचा मोती आहिनि। महमूद जो उहो नाहिक थींदे ॾिठो सो यकदमि दुकान ते चढ़ी वियो ऐं चयईं त केरु थो चवे त ही सचा मोती आहिनि? तो वांगुरु ही बि कूड़ा आहिनि। जोहरीअ खे अजब थियो ऐं कावड़ लॻी त ही वरी केरु आहे जो मुंहिंजे कम में हरू भरू थो टंगाड़ाए। तंहिं चयसि त मियां जेकॾहिं तूं ही सचा मोती कूड़ा साबित कने त आऊं तोखे पंहिंजो सॼो दुकान ॾींदुसि, पर जे तूं कामयाब न थिए तूं सॼी उमिरि मुंहिंजो नौकर थी गुज़ारींदे। महमूद बादशाह शर्त क़बूल कई ऐं जोहरीअ खे चयो चङो आऊं अमीन थो वठी अचां। दिलि में ख़्यालु करे आई त कंहिंखे कुझु पैसा ॾेई सेखारे छॾींदुसि, बसि पोइ शर्त मुंहिंजी थींदी। पर महमूद बि चालाक हो। तीअं यकदमि चयसि त अमीन त आऊं ई आणींदुसि। ईअं चई सिधो बादशाह वटि वियो ऐं खेसि सॼी ॻाल्हि करे ॿुधाईं। बादशाह यकदमि जोहरीअ खे घुरायो ऐं उहे साॻिया मोती बादशाह जोहरीअ खे ॾेखारियईं। तीअं तस्दीक कई त इहे मोती त कूड़ा आहिनि। त उते ई जोहरीअ जूं ॿ वयूं त छह वयूं। मुंहुं मथो पिटींदो वञी घर वेठो ऐं महमूद बादशाह संदसि दुकान जो मालिक थी वेही रहियो। होॾां जॾहिं महमूद बादशाह खे गच देर थी वई तॾहिं मामद खे अची फिफड़ी लॻी सो यकदमि हिनखे ॻोल्हण लाइ रवानो थियो ऐं बाज़ार मां घुमंदे घुमंदे हू अची जोहरीअ जे दुकान वटां लंघियो। महमूद बादशाह मामे खे ॾिसी वरितो ऐं ॾिसंदे ई यकदमि सॾु कयईंसि त मामा। ऐं मामूं बि उनखे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं ख़बरचार पुछियईंसि। हिन ॻाल्हि सॼी सच करे ॿुधायसि ऐं चयईंसि त हाणे ही सॼो दुकान मुंहिंजो आहे। तव्हीं हिते वेहो त आऊं माण्हू वठी अचां, हितां सभु सामान खणायूं। पोइ मामे खे उते विहारे सिधो जहाज़ थी वियो ऐं उतां माण्हू वठी सामान ढोइण लॻो। नेठि समूरो सामान सड़ो खणी जहाज़
हकारियाऊं ऐं हलंदे हलंदे हिक ॿेट ते अची पहुता जिते राति टिकण जो फ़ैसिलो कयो। महमूद बादशाह पहिरे ते वेठो ऐं ॿिया सभु निंड में सुम्ही पिया। थोरी राति गुज़री त महमूद बादशाह ॾिठो त ॿ पखी, हिकु नंढो ऐं ॿियो वॾो, वण जी टार ते हिक ॿिए सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। वॾे पखीअ चयो त जेकॾहिं को मुंहिंजो गोश्त खाए त उनजो अलाह तलह चट थी वञे। वरी नंढे पखीअ चयो त को माण्हू जेकॾहिं मूंखे मारे खाए त उहो बादशाही माणे। बादशाह जो ॿुधो त यकदमि तीर छोड़िया ऐं ॿई पखी अची पट ते पिया। नंढे जो गोश्त पचाए पाण खाधई ऐं वॾो उछलाए कुतनि खे ॾेई छॾियईं। सौदागर पोइ सुतो रहियो ऐं महमूद वरी बि जाॻंदो रहियो। आधी राति जो हिन परियां रोशनाई ॾिठी। पहिरेदार खे सुजाॻ करे पाण सिधो रोशनी ॾे वियो ऐं हलंदे हलंदे वञी हिक पिड़ जे वेझो वञी पहुतो। छा थो ॾिसे त 4 परियूं वेठियूं चौपड़ रांदि कनि। ख़्यालु कयईं त उन्हनि मां हिक खे ज़रूरु झलिजे ऐं जेॾी महिल ॾिठई तेॾी महिल परियूं उॾामी वेंदियूं। पर हिकिड़ीअ परीअ जीअं ढारा ऐं चौपड़ खणी घुरिया, तंहिंखे थोरी देरि थी वई, तंहिं करे पुठियां रहिजी वई ऐं हिकिड़ो ढारो बि पोइते रहिजी वियो। महमूद रहियल ढारो खणी उन परीअ जे पुठियां पियो। इहा परी थोरो अॻिते हली बीही रही ऐं उते हिकिड़ो दरवाज़ो हो, उन में अंदरि घिड़ी वई। घिरण वक़्तु एतिरो चयईं त जे महमूद हुजी त मूंखे ॻोल्हे हथ कजि। परीअ जा उहा गुफ़्ता महमूद ॿुधा ऐं ख़्यालु कयईं त अंदरि वञा, पर गार तमामु ऊनो हो। तंहिं करे हिन पंहिंजो इहो ख़्यालु लाथो ऐं उतां जा के निशान खणी वापसि माॻ ते मोटी आयो। सुबुह जो सवेर काफ़िलो रवानो थियो ऐं कुझु ॾींहं जे सफ़र करण खां पोइ अची पंहिंजे ॻोठ जे भरिसां पहुता। उते ॿाहिरि ई महमूद बादशाह खे पंहिंजा नंढपण जा दोस्त गॾु थिया। तिन महमूद खां ख़बरचार पुछी महमूद पंहिंजे मामे खे ढारो ॾेई मोकिलियो त ही वञी अम्मा खे ॾे ऐं आउं अचां। सौदागर खे ॾिसी रीबारण पंहिंजे पुट जी पुछा कई। जीअं ॿुधायसि त उहो बि आयो आहे ऐं ॿाहिरि दोस्तनि सां कचहरी करे जोई थो अचे। पर सौदागर इहो ढारो जेको महमूद ॾिनो सो रीबारण खे न ॾिनो ऐं ख़्यालु कयईं त असांजे कहिड़े कमु ईंदो, छो न बादशाह खे ॾेई खुशनूदी हासिल करियां। वरी महमूद बि माउ खां न पुछियो त को मामे तोखे ढारो ॾिनो आहे या न। आख़िरकार सौदागर हिकु ॾींहुं ढारो खणी वञी बादशाह खे ॾिनो। जीअं उहो वरी पंहिंजी राणियुनि खे ॾिनो। राणियुनि हिकिड़ो ढारो ॾिसी चयो त हिन हिकिड़े ढारे मां छा थींदो, असांखे अहिड़ा ॿिया बि ढारा घुराए ॾे। बादशाह यकदमि सौदागर खे सॾायो ऐं हुकुम कयसि त जेतिरो जल्दी थी सघे अहिड़ा ॿिया बि ढार पैदा कर, न त जो फांसीअ ते चाढ़ियईं। सौदागर वीचारो अची हैरान थियो, हाणे कयां त छा कयां, वाह जो मूं हिनखे ढारो ॾिनो। तंहिं ते सौदागर अची परेशान थियो ऐं सौदागर महमूद बादशाह खां पुछियो त तो ढारा आख़िर आंदा त किथां आंदा। महमूद बादशाह जीअं आयो जो मामिस जा अहिड़ा हाल ॾिठईं, तॾहिं मामिस खां पुछईं त छा मसइलो आहे ऐं मामिस हिनखे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। महमूद बादशाह चयो त बसि ॻाल्हि बि इहा आहे, पाण हली था ढारा हथ करे अचूं। बादशाह वटि वञी खेसि चयो त मूंखे काई जी कोठी ऐं रेशम जी रस्सी तयारु कराए ॾे। सौदागर जे पेट में साह पियो ऐं डोड़ंदो बादशाह वटि वियो।
ऐं खेसि काए जे कोठी ऐं रेशम जी रसीअ जी घुर कयईं। जे ॿई शयूं हिनखे झटि ठही मिलियूं ऐं इहो सामान खणाए ॿई ॼणा रवाना थिया। हलंदे हलंदे हू उन बरपट में पहुता जितां महमूद उहो ढारो लधो हो ऐं अची उन गार वटि बीठा जिते हिकु परी गायब थी वई हुई। महमूद बादशाह मामे खे चयो त हाणे आउं काए जी कोठीअ में वियां थो ऐं तूं मूंखे हेठि लाहींदो वञजांइ। जॾहिं आउं डोर खे लोॾो ॾियां तॾहिं सम्झजांइ त कंहिं मंज़िल ते पहुतो आहियां। पोइ जॾहिं वरी आउं ॿी छिक ॾियां तॾहिं तूं पेती छिके वठिजांइ। ईअं चई हू पेतीअ में थी वेठो ऐं पेती ढरंदी ढरंदी वञी हिकु मैदान में लथी। ॿाहिरि निकिरी डोर खे लोॾो ॾेई अॻिते हलियो ऐं चौधारी नज़र कयईं पर कुझु बि नज़र न आयुसि। थोरो अॻु भर हलियो त हिकिड़ी महलात जी चोटी ॾिसण में आयसि। तकिड़ो तकिड़ो ओॾांहुं रुख कयईं पर उहा हिकु तमामु वॾी महलात हुई जंहिंखे हिकु नंढड़ो दरवाज़ो हो ऐं दरवाज़े मां घिड़ी अंदरि दाख़िल थियो त छा ॾिसे त चो तरफ़ बाग़े गुलस्तान लॻा पिया हुआ। फुहारा झिरमिर लाइ बीठा हुआ पर अजब इहो हो त उन में माण्हू हिकु बि न हो। चौधारी सजावट लॻी पई हुई। महमूद बादशाह आहिस्ते आहिस्ते अंदरि घिड़ियो त छा ॾिसे त हिकु हसीन नौजवान छोकिरी तख़्त ते चढ़ी वेठी हुई ऐं हीअ उहा ई छोकिरी हुई जंहिं महमूद खे चयो हो त जे महमूद हुजी त मूंखे ॻोल्हे लज। छोकिरी महमूद बादशाह खे ॾिसी छिरकी ऐं डप विचां चयईं त आदमज़ाद तूं केरु आहीं ऐं हिते छो आयो आहीं। महमूद बादशाह जवाबु ॾिनसि त आउं महमूद आहियां ऐं तोखे ॻोल्हण लाइ हिते आयो आहियां। छोकिरीअ जो मुंहुं ख़ुशीअ विचां ॿरण लॻो ऐं डोड़ी वञी हिनखे भाकुर पाताईं। ख़ुशीअ विचां ॿई माठ में हुआ। महमूद हिन खां ख़बरचार पुछी त तूं केरु आहीं ऐं हिते कीअं आई आहीं। छोकिरीअ जवाबु ॾिनो त आउं पारस विलायत जे बादशाह जी धीउ आहियां ऐं हिते हिकु ज़ालिम देव जे क़ैद में आहियां। जीअं 41 कोहनि जी आबादीअ में हिकु बि माण्हू न छॾियो आहे। हू सुबुह जो वेंदो आहे ऐं शाम जो मोटी ईंदो आहे। हू ज़ालिम तोखे बि खाई वेंदो पर तूं को बि ख़्यालु न कर। ऐं जादूअ जे ज़ोर ते तोखे तोतो बणाए छॾींदुसि। महमूद चयसि त भला तोखे कीअं ख़बर पवंदी त देव आयो आहे। शहज़ादे जवाबु ॾिनसि त पहिरीं वाच लॻंदी आहे ऐं पोइ पथरनि जो मींहुं पवंदो आहे। इहा निशानी देव जे अचण जी आहे। एतिरे में वाच लॻणी शुरू थी। शहज़ादे यकदमि महमूद ते फीणो पड़ियो ऐं हू तोतो थी वञी वण ते वेठो। हाणे पथर उॾामण शुरू थिया। मींहुं पियो ऐं आख़िरकार आकाश बची थका करे लथो। अचण सां ई वठी रड़ियूं करण लॻो त आदमबू आदमबू। छोकिरे चयसि त चरियो थियो आहीं छा हिते किथां आयो आदम। तॾहिं कुझु नज़र न आयसि त माठ करे सुम्ही पियो। सुबुह जो आकाश उथी हली वियो ऐं शहज़ादे महमूद खे साॻी शिकिल में आंदो। अहिड़ीअ तरह 2 ॾींहं गुज़री विया। हिकिड़े ॾींहुं महमूद शहज़ादीअ खे सम्झायो त तूं देव जो मुंझ कढ त संदसि साह किथे आहे। शहज़ादीअ हावकार कई ऐं देव जे अचण खां अॻु कारा कपिड़ा पाए ज़ेवर लाहे मुंहुं सुॼाए वेही रही। देव जो हिनखे उदास ॾिठो तंहिं खांसि पुछियो त सची कर त छा ॻाल्हि आहे। छोकिरे चयो त ॻाल्हि वरी छा आहे। तूं रोज़ अलाए केॾांहुं थो हली वञी ऐं आउं हिते अकेली वेठी आहियां। सज़ा सां केरु तोखे मारे विझे त पोइ मुंहिंजो छा थींदो। ईअं चई अची रोअण में पई ऐं देर
देव टहक ॾेई चयो त उन जो को बि फिक्र न कर, मूंखे केर बि मारे नथो सघे। शहज़ादीअ पुछियसि त छो ईअं छो आहे? ऐं राकास जवाबु ॾिनो त मुंहिंजो साहु मुंहिंजे बदन में कोन्हे, मुंहिंजो साहु हिकु ॿिए हंधि महफ़ूज़ रखियलु आहे। शहज़ादीअ वरी पुछियसि त इहो वरी कीअं हूंदो? ऐं हिन चयो त हिन पंहिंजे महिलात जे बाग़ जे उत्तर पासे हिकु गार आहे, उन गार जे मथां हिकु सोमणु पथर रखियलु आहे। उहो पथर मूंखां सवा फ़क़ति महमूद नाले शख़्स चोरे सघे थो। उन गार में लोह जो पिंजरो रखियलु आहे, उन पिंजरे में हिकु भोंयर आहे ऐं उन भोंयर में मुंहिंजो साहु आहे। हाणे त पक थी त मूंखे को बि नथो मारे सघे। ॻाल्हि ॿुधी शहज़ादी ॾाढो ख़ुशि थी ऐं हिन सां खिली ॻाल्हाइण लॻी। सुबुह जो जॾहिं राकास पियो तॾहिं हू महमूद सां गॾिजी उन गार ॾे वई ऐं वञी ॾिसंदो बराबरि हिकु पथर रखियो आहे। महमूद उनखे धिके परे कयो ऐं अंदरि घिरी वियो। गार में हिकु पिंजरो पियो हो ऐं पिंजरे में भोंयर पे फेरा खाधा। महमूद यकदमि खणी भोंयर खे झलियो। होॾां राकास जो पाण खे झलियल सम्झो सो वठी भॻो ऐं मींहं वाच कंदो अची पंहिंजे महलात में पहुतो। ऐं जीअं ई महमूद ॾांहुं वधियो तीअं ई हिन भोंयर जी हिकु टंग उछलाए छॾी। राकास जी बि हिकु टंग गाइब थी वई। तॾहिं बि उहो हिकिड़ी टंग ते कम खे पटींदो आयो। उते महमूद भोंयर जी ॿी टंग पटे उछलाई त राकास जी ॿी टंग बि गुम थी वई। तॾहिं बि राकास पेट भर रिढ़ंदो पिया। महमूद बादशाह यकदमि हिन जी मुंडी मरोटे उछलाई त हिनजी सिसी बि गाइब थी वई ऐं राकास मरी वियो। राकास जे मरण खां पोइ हू केतिरा ॾींहं आराम सां रहिया ऐं आख़िर हिकु ॾींहुं अहिड़ा ढारा ऐं ॿिया हीरा जवाहर पाण सां खणी अची गाए जी कोठीअ वटि बीठा। सामान सड़ा उन में रखी बस कयूं त ॾिठूं त जाइ ते रुॻो हिकिड़े माण्हूअ जी आहे। सो महमूद शहज़ादीअ खे उन में विहारे रसी लोॾी ऐं शहज़ादी खे चयईं त मथे वञी कोठी वरी हेठि मोकिलिज त आऊं बचां। गाए जी पेती जॾहिं मथे पहुती तॾहिं सौदागर हैरान थी वियो। जा खणी ॾिसे त धारनि जी पेती ऐं ॿिया बि केतिरा हीरा जवाहर पिया हुआ। सौदागर जे दिलि में अची बेईमानी जागी। सो छा कयईं जो पेती खणी भोर करे छॾियईं। परीअ घणियूं ई रड़ियूं कयूं पर हिन कुझु बि न ॿुध साईं ज़ोरीअ वठी आणे घर विहारियईं। सॼो ॾींहुं महमूद जी यादि में रोअंदी हुई। हिकु ॾींहुं सौदागर परी खे चयो त केतिरा ॾींहं पई रोअंदी ऐं रड़ंदी तूं मूंसां शादी कर। परीअ ॾिठो त सौदागर हथ धोई अची पुठियां पियो आहे। सो कुझु वक़्तु मोहलत ॾियण लाइ अर्ज़ु कयईंसि। इहा ॻाल्हि सौदागर ख़ुशीअ सां क़बूल कई। ऐं ख़ुशीअ में सौदागर हिकु वॾी दावत कई ऐं मुल्क जा मशहूर ऐं वॾा पंडित ऐं ॿिया शुभ घड़ी ॻोल्हण लाइ घुराईं। नजूमी वग़ैरह घुराईं ऐं नजूमी मथो हणी हणी बीठा पर वेझड़े में का संदसि शादीअ जी सुठी तारीख़ न पई मिले। इन ई ॻोल्हे पिए सघिया पर सौदागर खे तकड़ उन करे त मतां किथां महमूद अची निकिरे। होॾां महमूद गच ॾींहं इंतज़ारु करे सम्झी वियो त सौदागर दगा कई आहे। सोची हैरान थियो। आहिस्ते आहिस्ते सूर पचाईंदो देव जी महलात ॾांहुं वञणु लॻो। उते ॾिठाई त पाॾे जेॾा पखी आहिनि जे पिया देव जो ढिढर खाइनि। महमूद छा कयो जो लिकंदो लिकंदो वञी हिकु पखीअ जी टंग झलियाई। पखी उॾामण लॻो। हीअ बि पखीअ सां गॾु उॾामंदो अची हिकु वण ते लथो।
उतां तां लही पहिरें पंधु अॻिते हलणु लॻो। परियां हिकु झूपड़ी ॾिठाई त तकड़ियूं विखूं खणंदो उन पासे वियो ऐं उन झूपड़ीअ में अंदरि घिड़ी वियो। छा ॾिसे त उते हिकु दरवेश वेठो आहे। वञी उन ॾाढे अदब सां उन सां मिलियो। दरवेश हिन खे मानी टिकी खाराई ऐं कुझु ॾींहं खां पोइ जॾहिं महमूद दरवेश खां मोकल घुरी तॾहिं हिन खेसि 2 दॿलियूं ॾिनियूं ऐं चयईं त हिन वॾी दॿलीअ में जेको गुल पियो आहे उनखे सिंघण सां माण्हू पीर मर्द थी वेंदो आहे ऐं नंढी दॿलीअ वारे गुल सिंघण सां वरी जवान थी वेंदो आहे। हीउ मुंहिंजे पारां तोहफ़ो अथई, हिकु न हिकु ॾींहुं तोखे ज़रूरु कमु ईंदो। महमूद दरवेश जो थोरो मञियो ऐं पंहिंजे ॻोठ जो रस्तो पुछी रवानो थियो। हलंदे हलंदे आख़िर हिकु ॾींहुं पंहिंजे ॻोठ अची पहुतो ऐं रस्ते ते हू सिधो वञी हिकु कुंभार जे घर वटि बीठो। कुंभार सम्झो त हीउ को वॾो दरवेश आहे, सो महिमानी क़बूल करण लाइ अर्ज़ु कयईंसि। त हिन ख़ुशीअ सां क़बूल कई। मानी टिकी खाइण खां पोइ ख़बरचार हली ऐं कुंभार ॿुधायसि त हिते हिकिड़े सौदागर विलायत मां हिकु निहायत सुहिणी शहज़ादी वठी आयो आहे। जंहिंसां शादी करण थो घुरे पर को हुनखे सुठी तारीख़ नथी मिले। महमूद बादशाह चयो त आऊं हिकु वॾो अलाह वारो फ़क़ीर आहियां ऐं मां ई थो हिनखे तारीख़ ॿुधायां। कुंभार उथियो ऐं जल्दी सौदागर वटि वियो ऐं वञी खेसि इहो अहवाल ॿुधायईंसि। सौदागर यकदमि हिकु आलीशान सवारी मोकिली जंहिं ते महमूद बादशाह चढ़ी आयो ऐं ॾिठाई त महफ़िल लॻी पई आहे जंहिंमें बादशाह वेठो आहे ऐं दगाबाज़ मामस बि वेठो आहे।